नमस्कार दोस्तों, मैं गीत माखीजा आपके लिए लेकर आई हूँ एमए प्रीवियस हिंदी के प्रथम प्रश्न पत्र का सिलेबस, जिसमें हमने सबसे पहले लिया यूनिट 3 के सुर कल्याण टॉपिक को, जिसको हम शुरू कर चुके हैं पहले से ही और दास्ता पहरे पढ़ रहे हैं। अब हम तीसरे नंबर श्लोक पे चलते हैं, जो कि है अवतड़ कहे न ओलिया सूतड़ व्या सालिम हेकाई हेक थ्या अर्थ से आलिम बेपहा बालिम आगे किया अगही। इसमें कहते हैं उवे सालिम ऐ साफ दिल वारा कॾहिं भी उबते तड़ ॾांहूं गीलजी न विया, पर सुख सां वञी सणाए तड़ ते पहुचा। अवतड़ कही न ओलिया उहे सालिम ऐं साफ दिल वारा कॾहिं भी उबते तड़ ॾांहीं गीलजी न विया। अर्थात जेको ईश्वर खे हिकु मञनि था उहे सचे दिल वारा कॾहिं भी गुमराह कान थींदा आहिनि, बल्कि उनखे जेको ईश्वर जे सचे हिकु थियण में विश्वास रखे थो, उनखे भॻवानु सुख सां किनारे ते थो लॻाए, उनखे कॾहिं बि भटकाएसि नथो। सच्चीअ ॼाण वारा उन हिकु ईश्वर सां मिली हिकु थी विया। हेकाई हेक थिया अहद से आलिम। चवनि था कि सच्ची ॼाण वारा जेको ईश्वर जी सच्चाई खे सम्झनि था, कि हुनजे हिकु थियण खे मञनि था, सम्झनि था, हुनखे उहे ईश्वर में ई मिली वेंदा आहिनि, उहो ईश्वर में समाइजी वेंदा आहिनि। बेबहा बालिम आगे किया अगई। ईश्वर असुल में ही उनखे अमूल्य ऐं ओला करे छॾे थो। अहिड़े सचे माण्हुनि खे ईश्वर अमूल्य ऐं सुखी थो करे छॾे, उनखे कॾहिं बि ॾुख नथो ॾिए।